मटियारी ज़िले में मुंतखब थियल सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह जामोट मखदूम हाउस हाला पहुंची मखदूम खलीक़ुज़्ज़मा के लाडाणे ते एमपीए डॉक्टर मखदूम रफ़ीक ज़मा से ताज़ियत कई। उन हवाले से ख़बर शामिल कंदासीं मटियारी का ब्यूरो चीफ सागर सोलंकी जी। मटियारी ज़िले में मुंतखब थियल सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह जामोट मखदूम हाउस हाला पहुंची मखदूम खलीक़ुज़्ज़मा के लाडाणे ते एमपीए डॉक्टर मखदूम रफ़ीक़ुज़्ज़मा से ताज़ियत कई। उन मौके ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह जामोट चयो त अदम एतमाद की रिथ कामयाब वींदी। सिलेक्टेड कठपुतली वज़ीर आज़म न्याज़ीअ जा ॾींहं पूरा थी चुका आहिनि। अदम एतमाद रिथ जमा कराइण लाइ मेंबरनि जो तइदाद मुकमिल थी चुको आहे। पीटीआई जा एज पिण वफ़ाक़ी हुकूमत ऐं हुन नाअहल वज़ीर आज़म मां बेज़ार थी असांजो साथ ॾेई रहिया आहिनि। इंशाअल्लाह वॾी अक्सरियत सां अपोज़िशन पारां अदम एतमाद जी रिथ कामयाब कंदासीं। न्याज़ी पंहिंजी कामयाबीअ जा ख़्वाब ॾिसी रहियो आहे, पर हाणे हिन जो घेराव जा ॾींहं अची चुका आहिनि। हिन खे हाणे NRO न मिलंदो, हू वज़ीर आज़म हाउस न पर सिधो जेल वेंदो। मुल्क में मुआशी हालात ख़राब हुअण सबबि सभई मुखालिफ़ पार्टियूं पाण में मुतहद आहिनि। इंशाअल्लाह अवाम जी दुआउनि सां कामयाबी मिलंदी। उन मौके ते सेनेटर सैयद मोहम्मद अली शाह जामोट सां हाजी परवेज़ मेमून, हाजी अरबाब हाजाणो ऐं ॿिया साणस हुआ। ही हुयूं हिन वक़्त जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ TV।